चीफ जस्टिस सुमरता बंदयाल चयो आहे त अदालत जो कम सभिनी आईनी सवालनि जो जवाब ॾियणु आहे। ॼाणणु चाहींदासीं त आर्टिकल 63A ते केतिरे हद ताईं पंहिंजी राय ॾेई सघूं था। मुल्क खे मेचर जमहूरियत तरफ़ वठी वञणो पवंदो। सुप्रीम कोर्ट में आइन जे आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सदारती रेफरेंस ते ॿुधणी थी। चीफ जस्टिस सुमरता बंदयाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच सदारती रेफरेंस ते ॿुधणी कई। पीटीआई जे वकील अली ज़फर वीडियो लिंक ज़रिए दलील ॾींदे चयो त 63A शामिल करण जो मक़सद हॉर्स ट्रेडिंग खे ख़त्म करणु हो। 63A जी भञकड़ी आइन जी भञकड़ी आहे, गणप न कई वेंदी। हुन चयो त सियासी पार्टियुनि जी किरदार ऐं अहमियत ते अदालती फ़ैसिला थींदा आहिनि। आज़ाद ऐं सियासी पार्टियुनि जा टिकट होल्डर असेंबली जा मेंबर बणिजी वेंदा आहिनि। 63A जो तालुक़ सियासी पार्टियुनि जे मेंबरनि सां आहे। जस्टिस एजाजुल हसन चयो आहे त अली ज़फर चई रहियो आहे त वोट कास्ट न थींदो। वकील अली ज़फर चयो त अदालती तशरीह ज़रिए अपील करे रहियो आहियां। जस्टिस एजाजुल हसन चयो आहे त आइन में 63A खे शामिल करण जो मक़सद पार्टी सां बग़ावत वारे केसिस खे ख़त्म करणु आहे। अदालत में पीटीआई जे वकील अली ज़फर खे लिखत में सिफ़ारिशूं जमा कराइण जी हिदायत कई। ॿुधणी दौरान मुस्लिम लीग काफ जो वकील अज़हर सिद्दीक़ पेश थियो। अज़हर सिद्दीक़ चयो त आर्टिकल 63A बेअतमादी जे रिथ ख़िलाफ़ हिफ़ाज़ती दीवार आहे। काफ लीग जे वकील चार्टर ऑफ डेमोक्रेसी जो हवालो ॾींदे चयो त जमहूरियत जे अलमबरदारनि मैंडेट जो एहतराम करण ते इतफ़ाक़ कयो आहे। हुन चयो त जेको अमल कयो वियो उहो चार्टर ऑफ डेमोक्रेसी जे ख़िलाफ़ आहे। चीफ जस्टिस चयो त अदालत सिर्फ़ सवाल जे हद ताईं आइन जी तशरीह करे सघे थी। नून लीग जे मखदूम अली ख़ान चयो त अदालत खां राय तलब कई वई आहे। अदालत पंहिंजे सवाबदेदी इस्तेमाल करे सघे थी। आर्टिकल 63A पार्टी सां बेवफ़ाई खे रोकण लाइ नाहे। चीफ जस्टिस सुमरता बंदयाल जो चवणु हो त सियासतदाननि खे कुर्बानियूं ॾियणियूं पवंदियूं आहिनि। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इज़त जो रस्तो इहो ई आहे त पार्टी सां बग़ावत कंदड़ मेंबर इस्तीफ़ा ॾेई घर वञे। सुप्रीम कोर्ट सदारती रेफरेंस दौरान वकीलनि जे दलील ॿुधण बाद केस जी ॿुधणी ईद ताईं मुलतवी करे छॾी।